दिल में तू, दिल में तू। सलमा मां तुंहिंजी सॼी ॻाल्हि सम्झी वियुसि। मामा करीम हरू-भरू गन पियो करे। इहा ई ॻाल्हि आहे। बाबा ज़किया खां अलावा कंहिंजी बि इज़त कोन थो करे। त पोइ तो छा सोचियो आहे? छा थियणु घुरिजे? आशिर मूंखे लॻे थो बाबा जे मरण ताईं असां मथां इहो आज़ार कॾहिं कोन लहंदो। रोज़ रोज़ नवां आज़ाब, नई ॻाल्हि, रोज़ रोज़ वारे वारे सां बेइज़त पिया थींदासूं। ऐं इहा ज़किया असांजी बेवसी जे मथां खिलंदी रहंदी। बाबा जी नज़रनि में त असां खां वधीक नौकर अमीर इज़त वारो आहे। हा, सही थी चईं। अॼु बि मामा करीम हिन अमीर जे करे आसिफ खे ठीक ठाक बेइज़त कयो आहे। ख़बर आहे मूंखे, इहा ज़किया बाबा जा कन भरे पई ऐं असांखे बेइज़त बि कराए। सलमा, जेकॾहिं मामा ईअं नौकरनि जे साम्हूं असां सभिनीनि घर भातियुनि खे बेइज़त कंदो रहियो न, त पोइ असांखे इंतहाई सख़्त क़दम खणणो पवंदो। असीं बाबा खे छा करे सघंदासीं? सलमा, मूं त शादी खां पोइ मामा करीम खे मारण जो फ़ैसिलो कयो आहे। हा, बाबा खे हाणे मरण घुरिजे। हिन नेक कम में मां तोसां गॾु आहियां। ज़किया पुट, तूं अॼु यूनिवर्सिटी कोन वञी सघीं छा? हा बाबा, कुछ देर जे लाइ वई हुयमि ऐं हुन खां पोइ अमीर सां गॾु शॉपिंग करण जे लाइ वई हुयसि। ख़ैर त आहे, तव्हांखे कीअं ख़बर पई? मूंखे आसिफ ॿुधायो। हुन शायदि तव्हां ॿिन्ही खे रक्षा में ॾिठो। पोइ त आसिफ साहब ॾाढो नाराज़ थी वियो। नाराज़ त छा, सफ़ा झेड़े लाइ तयारु थी वियो। मूं बि साफ़ साफ़ चई छॾियोमांसि त ज़किया खे आज़ादु घुमंदे नथो ॾिसी सघीं त पोइ पंहिंजे रहण जो अलॻि इंतज़ाम कर। ख़बर अथई छा चई? छा चयईं? इहो ई चयईं त ज़किया ऐं तूं हिन घर मां हलिया वञ। अदा आसिफ जहिड़े इंसान मां ॿी कहिड़ी उमेद रखिजी सघे थी? आसिफ सां गॾु सलमा जूं अखियूं खुली वञे। सुभाणे वकील साहब दस्तावेज़ात खणी ईंदो, तोखे हुन ते सही करणी आहे। बाबा, पहिरियां मां साइन न कयां, पर हाणे मां साइन कंदसि। इन खां पहिरियां जो अदा आसिफ असांखे हिन घर मां बेदख़ल करे, असांखे हुनखे पहिरियां ई आईनो ॾेखारियो। हिकु भेरो, सिर्फ़ु हिकु भेरो उहे काग़ज़ात मुंहिंजे हथ में अचनि, पोइ ॾिसजांइ त उन्हनि खे कीअं तूं ॾींहं जा तारा ॾेखार। माता, मूंखे त यकीन अची वियो त बाबा ऐं ज़किया जे हूंदे असां हिन घर में सुकून जी ज़िंदगी गुज़ारे नथा सघूं। अदा करीम बि हद करे छॾी। ॻाल्हि ॻाल्हि हिते वेठो असां सभिनी जा नक वटे। वो बि घर जे नौकर ऐं पंहिंजे आवारा धीअ जे करे। आख़िर असां सभिनी गुनाह छा कयो आहे? हा, असां वॾो गुनाह जो कयो आहे। ज़किया जे चेहरे तां निकाब लाइ मामा करीम खे हुनजो असल चेहरो जो ॾेखारियोसीं। पर बाबा अकल जो अंधो आहे। ज़किया खे सुठो ऐं असां सभिनी खे ख़राब थो सम्झे। अकुल जो अंधो न, नक जो पको आहे। ज़किया खे बज़ाहिर इज़त वारी पेश थो करणु चाहे। आ त अदो करीम भली लख कोशिशूं करे, पर ज़किया जा दाग़ नथो थियनि सघे। मूंखे हाणे ज़किया ऐं बाबा हिन घर में ज़हर था लॻनि। पोइ असीं करे बि कुझु नथा सघूं। माठ करे वेही रहो, ज़किया जे मसले में न ॻाल्हाए। हा, असीं ज़किया जो ज़िक्र ई कोन कंदासीं, छो त करीम खे मौक़ो मिले। इन किनी छोरीअ जे करे असां पाण में वेठा ख़राब थी। ईअं सम्झो त असांजो मामा करीम ऐं ज़किया सां को रिश्तो ई न आहे। नौकरनि सां घुमे या छोकरनि सां, असांजो छो? मूंखे त हैरत आहे अदा करीम इहो सभु कुझु कीअं पियो बर्दाश्त करे। सलमा तलाक वरिती त हुन सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो, ऐं ज़किया हाणे जेकी कुझु करे पई, ज़किया मिठी ऐं प्यारी थी लॻेसि। मूंखे त ईअं लॻंदो
ॼण मां ऐं सलमा त संदसि औलाद ई न आहियूं। समझ में नथो अचे त पापा ई ॿ खाई करे छो। इन जे करे जो सलमा मामा करीम जे थियल रिश्ते खे क़बूल कोन कयो ऐं तलाक वरितो। ऐं तो बि मामा करीम जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ मूंसां शादी कई त तव्हां त नाफ़रमान औलाद थियो न। पोइ छो कंदो हू तव्हांजी इज़त? असांखे हुनजी इज़त जी ज़रूरत ई न आहे, भले ई न करे इज़त। आसिफ पुट हाणे छॾियो ॾिननि। मूंखे इहो ॿुधायो त सुभाणे निकाह कहिड़े टाइम? मां त सॼी तयारी करे छॾी आहे। मां दोस्त जे घर सॼो इंतज़ाम कयो आहे। ऐं हा, पापा ऐं ज़किया खे हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे। पुट जीअं तूं बहितर सम्झी। अहमद सुल्तान जहिड़ो मञियल एडवोकेट मूं कॾहिं बि कंहिं केस में परेशान नाहे थियो। अॼु ख़बर नाहे कहिड़ो केस आहे जंहिं एॾो मुंझाए छॾियो अथसि। रियाना बेगम, ॿियनि जा केस हुजनि त मां एतिरो परेशान नाहे थींदो, पर अॼु दोस्तीअ जी अदालत में पंहिंजो पहिरियों केस आहे ऐं इहो खटणो बि ज़रूरी आहे। सुभाणे मुक़दमे जी पहिरीं हाज़िरी आहे। दुआ कर त दलीलनि सां गॾु केस मज़बूत थी वञे। बाक़ी केस खटण जे लाइ हिकु गवाह जी गवाही काफ़ी आहे। मां सॼी ॻाल्हि सम्झी वियसि त सेठ करीम जी दौलत तुंहिंजी निंड ई फिटाए छॾी। तो बिल्कुलु सही सम्झो आहे। सॼी ज़िंदगी ऐश करण जे लाइ रातिनि जी निंड त फिटाइणी पवंदी आहे। सच चवी मूंखे बि निंड नथी अचे। किथे ईअं न थिए जो सेठ करीम रिश्ते ॾियण खां इनकार ई करे छॾे। अदालत में हर मुजरिम ॾोह खां इनकार कंदो आहे, पर पोइ बि सज़ा खाई वेंदो। ज़बरदस्ती त असीं बि करीम ख़ान खे रिश्ते लाइ राज़ी कोन करे सघंदासीं। दलीलनि सां केस मञाईंदासीं। हर इंसान जी का न का कमज़ोरी हूंदी आहे। मूंखे बि करीम ख़ान जी कमज़ोरी जी ख़बर आहे। मूंसां इनकार कोन। मूंखे बि त ॿुधाए न करीम ख़ान जी कहिड़ी कमज़ोरी आहे जो तूं एॾो यकीन सां थो चई? उन्हनि सभिनी राज़नि जी मूंखे ख़बर आहे त करीम ख़ान करोड़पति की पहिरियां ई मामूली एडवोकेट हुयो। एडवोकेट हुयो? हा, एडवोकेट हो। घर खां अदालत ताईं पुराणी मोटरसाइकिल ते ईंदो। उहो यकदमि करोड़पति कीअं थी वियो? हिकु करोड़पति जी धीउ खे प्यार जी जार में फासाए हुन सां शादी करे सोरे जी सॼी मिल्कियत हथ करण खां पोइ बि पंहिंजी ज़ाल खे माफ़ कोन कई। हथ सां खे ज़हर पीआरे ख़ुदकुशी जो ड्रामो रचाए। सभिनी ॻाल्हियुनि जी तोखे कीअं ख़बर पई? हा, ख़बर छा, हिकु हिकु जुर्म जो मोट सबूत आहे। मां चाहियां न त कंहिं बि वक़्तु फांसीअ जे फंदे ते पहुचाए सघंदुसि। हाणे मूंखे बि यकीन आहे करीम ख़ान में रिश्ते खां इनकार करण जी ज़रूरत बि कान थींदी। छा चई? सॼी मिल्कियत मुंहिंजे नाले थियण खां पोइ मां सैर ऐं तफ़रीह जे लाइ रिक्शा वठां? हा न, रिक्शा में ॿ फ़ाइदा आहिनि। माण्हू सैर सफ़री बि करे, रोज़गार बि करे। हल ठीकु आहे, मां तोखे रिक्शा वठी ॾींदसि। मूंखे इहा रिक्शा हलाइण कोन ईंदी आहे। मूंखे रिक्शा न खपे। ख़ैर त आहे बाबा, तव्हां तकलीफ़ कई, मूंखे घुराए वठो आहे। अमीर तो वटि बीठो आहे, मां कंहिंखे मोकिलियां तो तोखे सॾे अचे। अमीर, तूं थोरी देरि जे लाइ ॿाहिरि वञ। मूंखे ज़किया सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ठीकु आहे बाबा जी, मां वञां। ज़किया, समूरी मिल्कियत तुंहिंजे हवाले करण खां पहिरीं मां तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं थो करणु चाहियां जेके तोखे सॼी ज़िंदगी कमु ॾींदियूं। जी बाबा साईं, ॿुधायो। ज़किया, हिकु छोलनि खपाइण वारे छोकिरे खां हिन वक़्त ताईं अमीर बणजण लाइ मूंखे छा छा न करणो पियो।
इन लाइ मूंखे दुख बि थिए थो, ख़ुशी बि थिए थी ऐं फ़ख़ुर बि थिए थो। पर मूंखे हिकु ॻाल्हि जी ख़ुशी आहे त तोखे न महिनत, न दोखो, न दगा ऐं न ठगी करणी पवंदी। बसि फ़क़ति इन मिल्कियत जी हिफ़ाज़त करणी आहे। जी बाबा साईं। ॿी ॻाल्हि इहा त सलमा ऐं आसिफ़ मुंहिंजी औलाद आहिनि। उन्हनि जे हिसे जी मिल्कियत तुंहिंजे हवाले करण जो मतिलबु इहो आहे त तूं उन्हनि जे हिसे जी मिल्कियत जी हिफ़ाज़त करी। सलमा ऐं आसिफ़ हिन वक़्तु होश में न आहिनि। उहे अदी मुमताज़ जे इशारे ते आशिर ऐं आबदा उन्हनि खे भोलड़े वांगुरु नाच नचाए रहिया आहिनि। पोइ त तव्हां इहो बि सम्झी विया हूंदव त मूं मथां हमिलो कंहिं करायो। मूंखे इहा ख़बर आहे, पर पोइ बि आसिफ़ तुंहिंजो वॾो भाउ आहे ऐं सलमा तुंहिंजी वॾी भेण आहे। वक़्तु अचण ते बिना घुरण जे उन्हनि खे उन्हनि जो हिसो ॾेई छॾिजे। हींअर हीअ मिल्कियत उन्हनि जे हवाले करणु उन्हनि जी बर्बादीअ जो सबबु थी सघे थी। जी बाबा साईं, हिन वक़्तु आशिर वारा दौलत ते क़ाबिज़ थी विया आहिनि। ऐं जॾहिं सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त मिल्कियत ज़किया जे नाले आहे त पोइ मुमकिन आहे त हू तोखे मारण जी कोशिश कनि। पंहिंजे लाइ अमीर खां सवाइ ॿिए कंहिं ते भरोसो न कजे। अमीर खे हमेशह पाण सां गॾु रखिजे। जी बाबा साईं, मां उहो ई कंदसि जीअं मां हुकुम ॾिनो आहे। ऐं मां बि सुभाणे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि कंदसि, जंहिं खां पोइ तव्हां ऐं मूं मथां कंहिंखे हमले करण जी ज़रूरत न थींदी। मां त तयार थी वियसि ऐं अम्मा अञा कागज़नि जी छिड़काण में लॻा पिया आहियो। रेहाना बेगम, कागज़ वॾी क़ीमती शइ अथई। सोन बि कागज़नि जे नोटनि सां ख़रीद करणो पवंदो आहे। डॉलर हुजे या पाउंड, इहे सभु कागज़नि जा टुकड़ा हूंदा आहिनि। कागज़नि सां रुॻो शयूं न आहिनि ख़रीद कयूं वेंदियूं, इंसान जा ज़मीर बि ख़रीद कया वेंदा आहिनि। वकील साहब, इन कागज़नि जे क़दुरु करण सां गॾु वक़्त जो बि क़दुरु करणु सिख। हाणे उथो, करीम ख़ान जी कोर्ट में बि हलणो आहे। तयारी करे छॾी आहे न? मां त तयार आहियां। पर मुंहिंजे हिसाब सां तुंहिंजी तयारी अणपूरी आहे। छो? अञा छा करणो अथमि? तुंहिंजे हथ में न फ्रूट आहे न मिठाई जो पैकेट। ख़बर न अथई, जॾहिं बि कंहिं घर रिश्ते जी लालच में वञिजे, ख़ालियत न वञिजे। मूं अॻ में कहिड़ा रिश्ता कया आहिनि? फ्रूट ऐं मिठाई वठणु ज़रूरी आहे, उहो पाण रस्ते मां वठंदासीं। हा, तो बि करीम खान वटां पुट पढ़ आयो, हली आ करीम खान वटां रिश्तो करणु। पैसा पर्स में 2-4 हज़ार। तुंहिंजो छा मक़सदु आहे? 4 लख खणी हलां छा? रेहाना बेगम, दुनिया जी कारोबार जो उसूल आहे, फर्स्ट इन्वेस्ट लास्ट प्रॉफिट। तोखे ख़बर न आहे त ज़किया करीम खान खे केतिरी प्यारी आहे। पंहिंजी सॼी मिल्कियत संदसि नाले थो करे। उनखे ख़र्ची ॾियण जे लाइ तो वटि घटि में घटि 50,000 हुजणु घुरिजनि। छा थियो? यकी 50,000 ख़र्ची? जी रेहाना बेगम, घटि में घटि 50,000। कारोबार में जेतिरी सीड़प कंदीअ, उन बि ओतिरो ई थींदई। रिश्तो बि बराबरी जी बुनियाद ते। तूं बि घटि अमीर नाही, बैरिस्टर अहमद सुल्तान जी घरवारी आहीं। तुंहिंजो पुटु लंडन में तालीम हासिल करे, भले पोइ खणी स्कॉलरशिप ते तालीम हासिल कंदो हुजे। ठीकु आहे, पर में त एतिरी केश कोन्हे। घबराई छो थी? 2 लखनि जो चेक भरे वठ न। करीम खान खां कम जा 5 लख वठी अकाउंट में जमा कराए। ठीकु आहे, ठीकु आहे। या ॿुध, ₹1,00,000 जी हिकु दस्ती लिफ़ाफ़े में बंदि हुजे। अमीरनि जा ॿार खुलियल पैसा न वठंदा आहिनि, उनखे पैकेट में बंदि करे गिफ्ट ॾिबी आहे। चङो रेहाना बेगम, हाणे हलो, तव्हांजो वली मुक़दमो लड़ो। अदा,
तो मूं भेण जो चवण बि नथो मञी केतिरियूं मिंथूं ऐं इलाज कया अथई मूं तोखे हिकु दफ़ो चयो त सलमा जे निकाह में शामिल कोन थींदुसि। अदा सलमा तुंहिंजी न्याणी आहे भला न्याणियुनि सां का नाराज़गी कबी आहे छा? तो कीअं सम्झो त मां न्याणी खां नाराज़ आहियां? नाराज़ नाही त पोइ निकाह में छो नथो हले? तोखे चयमि न त मां नथो हली सघां, मुंहिंजा महिमान था अचनि। त पोइ का ॻाल्हि कान्हे, उन्हनि महिमाननि खे बि निकाह में वठी हलो। तूं पंहिंजो वक़्तु न विझाए, वञी सलमा जे निकाह में शरीक थी। मां जेकॾहिं सलमा जे निकाह में शरीक थियसि न त थी सघे थो त वरी ॿियो भेरो बि मूंखे सलमा जे निकाह में शरीक थियणो पए। पापा का सवाइ सलमा ऐं आशिक़ जो निकाह नथो थी सघे छा, जो एतिरी ज़िद थी करी? तूं चुप कर। इहो सभु कुझु तुंहिंजे इन्हनि करतूतनि जे करे त असांखे सज़ा मिली रही आहे। खामोश। इमामदास हिकिड़ो लफ़्ज़ बि न वधीक ॿुधजी। मूंखे तुंहिंजे सभिनी करतूतनि ऐं कारनामनि जी ख़बर आहे। जेकॾहिं न मुंहिंजी ज़ुबान खुली वई त तूं पंहिंजे औलाद जे नज़रुनि में किरी पवंदी। रुको रुको, एहसान करो मुझ छो? हाँ? तोखे जेतिरी बेइज्जती करणी आहे तूं भले मुंहिंजी बेइज्जती कर, मां ख़ामोश रहंदसि छो त तूं मुंहिंजो भाउ आहीं। मां तोखे छा चवां? हा बाक़ी अदाब हिकु ॻाल्हि यादि रखिजे, मूं तुंहिंजे ॿारनि खे मां बणिजी पालियो आहे, मां। ऐं अॼु उनजो उजूरो मूंखे मिली वियो। छॾ, विसारे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे त के भाउ भेण जा रिश्ता थींदा आहिनि। इहे कुल रिश्ता कूड़ा थींदा आहिनि। रस्त जा रिश्ता ॾाढा बेरहम थींदा आहिनि। अलाह साईं रत जे रिश्तनि में वफ़ा रखी कान्हे। अदा हाणे तूं पंहिंजो पाण खे तो सां ॻाल्हाइण पहाड़ सां टकराइण जे बराबरि आहे। नथो मञी त मां छा कयां? हाणे मां हलाई थी, तुंहिंजी मर्ज़ी। अलाह जो आसो, तूं वञी निकाह में शरीक थी। जल्दी वञ त तोखां अॻु में निकाह न पइजी वञे। ॿुध, जेकॾहिं तो मुंहिंजी औलाद खे मां वांगुरु पालियो आहे त मूं बि तुंहिंजे औलाद खे पीउ जी खोट महसूसु थियणु कान ॾिनी आहे। बाबा, ही तव्हांजी सगी भेण आहे? हा, आहे त सगी भेण, पर जेकॾहिं तोखे इन जो असुल चेहरो न नज़र अची वञे त तूं उनखे हिन बंगले में हिकु मिंट न रहण ॾींदी। ॾाढी बेरहम ऐं मिठी काती आहे, एॾी बेरहम जंहिं पंहिंजे मुड़ुस ऐं तुंहिंजे माउ खे बि माफ़ न कयो। अम्मी त ख़ुदकुशी कई हुई न? न, हुन ख़ुदकुशी कोन कई, हुनखे मुमताज़ ज़हर ॾिनो हो ऐं असांखे ख़ुदकशीअ जो ड्रामो रचाइणो पियो, सिर्फ़ु इन करे त दुनिया जे ज़िलतुनि खां बची सघूं। मां पंहिंजी माउ जे कातिल खे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। भाभी, तव्हां मिठाई वठी अचण जी तकलीफ़ छो कयो? करीम, घटि में घटि मां थी न चवंदुसि तव्हांखे त मां का बेतकल्लुफ़ औरत आहियां। बिल्कुलु, इंसान खे बेतकल्लुफ़ी हुअणु खपे, छाकाणि त ख़ुशि मिज़ाजी बि इंसान जी हिकु खूबी आहे। अदा इन ॻाल्हि खे तव्हां खूबी सम्झो या ख़राबी, पर मां हर हाल में ख़ुशि रहण वारी औरत आहियां। अम्मी, तोखे छा थो महसूसु थिए त सलमा ऐं आशिर पाण में ठही हलंदा? मूंखे कोन थो लॻे, छो त आशिर गिदड़ वांगुरु सियाणो, वो सलमा सां मोहबत ई नथो करे। हा, मूंखे ख़बर आहे। हाणे ॾिसूं त सलमा जो छा हशर थो थिए। ॿियो ॿुध,
बाबा साईं छा हुकुम ॾिनो? जेको कुझु चयो हूंदी बहितर चयो हूंदी। रहना बेगम भला ॿिए कंहिंखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो या भली तव्हां पाण में ॻाल्हायो भई ही कोर्टनि ऐं कागज़नि जूं ॻाल्हियूं कयो तेसि ताईं मां वञी ज़किया सां थी ॾियां, ठीकु आहे? बिल्कुलु तुंहिंजी सिहत लाइ इहो ई बहितर आहे। बाबा जो हुकुम हूंदो त तूं घर में ऐं ॿाहिरि मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो रही, छो त दुश्मन मिल्कियत जे वारिस बणजण खां पोइ मूंखे कंहिं वक़्तु बि मारे सघनि था। ख़ाली हथे मां तव्हांजी कहिड़ी हिफ़ाज़त कंदुसि? बस बस हाणे तूं किचन जो कमु जल्दी ख़तमु कर ऐं मानी टेबल ते लॻा। तुंहिंजा ख़ाली हथ ई मुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ काफ़ी आहिनि। ज़किया जी पुट तूं बोर्ची खाने में कमु छो पई करी? जॾहिं त नौकर मौजूदु आहे। ही नौकर न पर बाबा खे पंहिंजी औलाद जीअं प्यारो आहे। वाह वाह इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे पुट पर अच न ॿ टे घड़ियूं मूंसां बि कचहरी कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।